ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट मां कंदकोट वेझो ॻोठ गजण ॾाहणी में ॻोठाणनि लाल मोहम्मद ॾाहणी, अली हसन भयो, गुल भयो, शामीर ॾाहणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां धाहींदे चयो आहे त असांजो ॻोठ सर्वे नंबर 625 में आहे ऐं संदसि मेंद्रो क़ब्रिस्तान असांजे ॻोठ ऐं घरनि जे सर्वे नंबर में नथो अचे ऐं न ई क़ब्रिस्तान जी एराज़ी में को बि घर नाहे। असां ॻोठाणनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते वावेला कई पई वञे। इहो आहे जेको ये सोशल मीडिया में वायरस वीडियो करे मोकिलनि था, ये बयानबाज़ियूं करनि था, इहे सॼा ग़लति आहिनि। हे असांजो हुननि लिखियो आहे त क़ब्रिस्तान में कब्ज़ो आहे। बिल्कुलु तव्हां पाण बीठा आहियो त असां सर्वी नंबर में आउट में वेठा आहियूं, ॿाहिरि 625 में सर्वी नंबर मुका क़ब्रिस्तान में आहियूं बि न, पर क़ब्रिस्तान बि असांजा आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि, पंहिंजे ॾाणनि जा। उन में जेको आहे क़ब्रिस्तान में बिल्कुलु बाक़ाइदे में चौधी वारी ॾिनल आहे, गवर्नमेंट चौधी वारी ॾिवाई छॾी आहे। असां सर्वी नंबर अलहदा 625 में वेठा आहियूं। उन में मुंहिंजो ॻोठ आहे पंहिंजे भाउ जे नाले ते, न आहे बि तक़रीबन 100-200 घर आहे साईं, 100-200 घर असां वेठा आहियूं। इन जे लाइ बिल्कुलु बाक़ाइदे में इहो जेको सोशल मीडिया में बयानबाज़ियूं हलनि था, DC साहब ख़ुदि पाण विज़िट करे वियो आहे, पंहिंजो तालका मुख़्तियार कार आसिफ़ बंगवार उहो विज़िट करे वियो आहे। उन्हनि बि हक़ सच जो रिपोर्ट ॾिनो आहे। DC साहब बिल्कुलु ॾिसी करे हक़ सच जो रिपोर्ट ॾिनो त क़ब्रिस्तान में जेको चौधी वारी ॾिनल आहे ऐं जेके आहिनि त ही ॿाहिरि वेठा आहिनि क़ब्रिस्तान खां, सर्वी नंबर में अलहदा में वेठा आहिनि। उहे बाला ऑफिसरनि उन्हनि खे असां वरी बि अपील कयूं था त असां वरी बि हक़ सच थिए। पहिरियों बि हक़ सच उहे करे विया आहिनि। तालको मुख़्तियार कार बि हक़ सच बयानु लिखी वियो आहे। DC साहब बि हक़ सच, न कंहिंजी वरवत न कंहिंजी सिफ़ारिश, बिल्कुलु जाइज़ नोटिस वठी करे पाण अची विज़िट करे ॾिसी रिपोर्ट ॾिनई। वॾेरा असांखे लंडा की नाचे जी करे लॾाइनि था। क़ब्रिस्तान खां असां ॿाहिरि परे वेठा आहियूं। क़ब्रिस्तान खे चौधी वारी बि निकितल आहे। असां सां ज़ुल्म थिए थो, असां मिसकिन आहियूं, असां बेवा आहियूं। असांखे नाचे जी करे असां अपील आहे कोर्ट सगोरी खे त असां सां हक़ थियो वञे। DC साहब सर्वे करे विया, मुख़्तियार कार करे विया, उहे लिखतियूं करे हर शइ करे विया आहिनि त बाबा असां ॿाहिरि आहियूं, चौधी वारी खां परे वेठा आहियूं, सर्वे नंबर 2 में आहियूं। असां सां नाजाइज़ी थिए थो, असां सां हक़ थियो वञे। असां सां नाजाइज़ी आहे, असां सां ज़ुल्म थिए थो, असां ग़रीब ऐं मिसकिन आहियूं। असांजे कोर्ट सगोरी खे असांजो अर्ज़ु आहे त असां हक़ कयो वञे, नाजाइज़ी असां सां न थिए।